अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। छा वाकई अचण वारी एपिसोड में हाणे मुराद अली खान खे छॾाइण में कामयाब थी वेंदो, छो त हुन तोतल खे पकिड़े वरितो आहे ऐं छा तोतल सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो त अली खान खे हुननि किथे रखियो आहे, या वरी अली खान जी जॻह चेंज कई वेंदी जॾहिं हू हुते वेंदा त अली खान जा जेको जॻह हुई जिते ॿधल हुई हुते हूंदो ई न, तोतल जा दोस्त उन खे ॿी जॻह ते शिफ्ट कंदा। छा ईअं थींदो, सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तोतल खे सटको भलो अचण वारो आहे, तोतल पाण ई ॿुधाईंदो छा छा मसइलो आहे। जे अली खान जिते ॿधल आहे उहा जॻह तोतल जा दोस्त चेंज करे छॾींदा आहिनि। अली खान पाण ई ॿुधाईंदो आहे तव्हां हाणे वियो बचंदो कोन। पोइ उते जॾहिं मुराद वारा वेंदा आहिनि त उते अली खान न हूंदो आहे, तोतल माना पादरनि में हूंदो आहे ऐं पुलिस बि मोटी वेंदी आहे। मुराद पुलिस खे हथु न ॾींदो आहे, घर में हलियो वेंदो आहे। उनजे चाचे खे पुलिस पकड़ींदी आहे, ओॾो राज़न वारा ख़ुशि थींदा आहिनि। पुलिस मोटी वई आहे, ख़ाली इन जो मक़सदु आहे त राज़न घर छॾे भॼी वियो आहे ऐं हू चवंदा आहिनि त भली भॼी वियो आहे, रूपोश थी वियो आहे त भली ॻाल्हि आहे, असांजी जान छुटी पवंदी। ऐं ककर चवंदो हाणे नुक़सानु बि कोन ॾींदो मिठण खे मुराद। हू चवंदो, राज़न चवंदो न इहा ॻाल्हि न कर, जे ज़ोर घणो ॾींदासीं मुराद ते त नुक़सानु ॾेई सघे थो मिठण खे। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।